रावलपिंडी में ख़बर ईंदा हाल त ख़ैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सिस टे धारदार ऑपरेशन कया, जंहिं दौरान 23 दहशतगर्द मारिजी विया जॾहिं त 5 जवान शहीद थी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सिस ज़िले टांक में कयल ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे ठिकाणनि ते मौसर कार्रवाई कई, जंहिं जे नतीजे में 10 दहशतगर्द मारिजी विया। ॿियो ऑपरेशन ज़िले खैबर जे इलाइक़े बाग में कयो वियो, जंहिं में 7 दहशतगर्द मारिजी विया जॾहिं त 2 दहशतगर्दनि खे ज़ख़्मी कयो वियो। टियों ऑपरेशन पेशावर जे इलाइक़े हसन खेल में कयो वियो, जंहिं में 6 दहशतगर्द मारिजी विया। ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे पिणु तबाह कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।